जेतरी जमात एतरो आवाज अचे कुछ ॾींहं अॻ में ख़बरूं पयूं हलन त अधु कचो बुढ़ियो अधु अञा रहियल आहे हिते का दड़ी रहे न हिक करो वकरो हलंदो पर सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीबल्लाह। तवज्जो मुसलमान भाव रब्बुल आलमीन जी ज़ात असां खे हुक्म ॾिनो आहे त मुंहिंजा बाना रब करीम जे बारगाह में हर वक्त तू दुआऊं घुरंदो रहो जेको भी चमो कम करी भलो कम करी बेहतर अमल करी त उन भले कम जो एवज़ो उन जो अजर दुआ जे सूरत में घुरंदो कर फइज़ा फरग़त फंसब व इला रब्बिक फरग़ब। ऐ मुंहिंजा बाना जॾहिं तू दुआ जे लाइ हथ खणंदो आहीं त पोइ मुंहिंजी रहमत मुझी बाज जो फजल ऐ करम तोखे अहिड़ो त मेहरबान थी पवंदो जो उन दुआउन जे बरकत सां अल्लाह जे रहम करम बाज ऐ फजल सां अवां सभिनी जा अणठहिणा कम बि ठही पवंदा। हर वक्त में दुआऊं घुरंदा रहो अल्लाह से कीअं दुआ घुरऊं उन दुआ घुरण जो तरीक़ो बि रब करीम असां खे पाण ॿुधायो आहे। हर वक्त हिन तरह चवंदा कयो रब्बना आतिना फिद दुनिया हसना व फिल आखिरति हसनतन व क़िना अज़ाबन नार। असांजा रब करीम असां खे हिन दुनिया जो भलायूं नसीब फरमाए। असांजा करीम रहीम रब जॾहिं क़यामत जो ॾींहुं थिए जेके उतां जूं भलायूं आख़िरत जूं भलायूं असां खे क़यामत में नसीब फरमा। हज़रत अब्दुल्लाह इब्न मसऊद रज़ियल्लाहु ताला अन्हु जी ख़िदमत में हिकिड़ो शख़्स परे खां पंधु करे पूरा इलाइक़े खां हली आयो साईं अवां क़ुर्आन जा कारी आयो मुझे महबूब जा गुलाम सहाबी आयो मुझे हक में दुआ करो अधु ॾींहुं पंधु कयो थियो साईं फरमाया ठीक आ वेह तो तुझे ले दुआ घुरऊं था ई वेठो साईं हथ खणी दुआ घुरी रब्बना आतिना फिद दुनिया हसनतन व फिल आखिरति हसनतन व क़िना अज़ाबन नार। दुआ थी गई दुआ घुराइण वारे चई अर्ज़ा अधु ॾींहुं पंधु कयो थियो दुआ त घुरे अधु मिंट ए अधु ॾींहुं पंधु शाम जो अधु मिंट जे लाइ हुयो छा अल्लाह अकबर। हज़रत अब्दुल्लाह इब्न मसऊद फरमाए तो अल्लाह वाकई मां तुझे हक़ में दुआ त अधु मिंट घुरी पर इन अधु मिंट में हिक सिर में मां ॿिन्ही जहाननि जा खज़ाना तुझे ने घुरी वरता आहिनि। तू दुआऊं घुरंदो कर अल्लाह हिन दुनिया में अदान नात खान भायर असां खे पंहिंजूं बरकतूं रहमतूं ॿुधाए विया जेकॾहिं ऑपरेटर आहे त पंहिंजे स्पीकर खे ॾस हाणे नातियूं न हाणे वाइज़ हलंदो इएं न त अञा हिन जो ब्लड प्रेशर लो हे पोढ़ा सम्झंदा ई कान पर सल्लल्लाहु गॾिजी अदा है इको जो छोर यो कटे बस वेठा हूं गंड मिले हल्को आवाज नंढड़ो थोरड़ो करे दे परो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। हाय हाय जेकी दुनिया जो भलायूं घुरऊं था उन दुनिया जे भलाइन मजा हिक भलाई इहा बि आहे त असां जे हक़ में अल्लाह जे रहमतुन बरकतुन के वेझे करण जो ज़रियो जेके मुर्शिद करीम कामिल नसीब थी पवे कहे कामिल जी निगाहे करम थी पए कहे अल्लाह वारे जे हथ में हथ मिली पवे दामन नसीब थी पए त इहा बि अल्लाह जे भलाइन मां हिकड़ी अजीम भलाई आहे। जो त कुरान करीम असां खे समझाए थो फरमाए थो या अय्युहल्लज़ीना आमनुत्तक़ुल्लाह व कूनू मअस्सादिक़ीन।
मुझा बाना पहिरों हक थी त अल्लाह खां डिज खुदा जो खौफ रखो अल्लाह खां डिजंदे त गलत कम तो खां थींदो ही कोन गुनाह न थींदो लोह जो कम न थींदो अगर जे करे खुदा जो खौफ अची वेंदो त दुनिया जी मुसीबत का बि वेझो न ईंदी अगर का मुसीबत अची बि वेंदी त रब करीम जे खौफ जे बरकत सां उहे जंजीर बि टुटी टुकड़ा टुकड़ा थी वेंदा उन खां बाद तुझे मथां हक थी त पंहिंजी ज़िंदगी पंहिंजी हयाती अल्लाह जे दोस्तन सच्चन बानन सालिहन बानन जी सोहबत में गुजार नेकन जे कचहरन में गुजार अल्लाह वारन जे तौर तरीके जे मुताबिक गुजार उनन जे दसल तरीके ते जे करे अमल कंदे उन तरह पंहिंजी ज़िंदगी गुजारी दे जे कदे इन बिन दगन बिन रखन सा जुड़ी पवंदे त पो दुनिया जी का बि ताकत तोखे लोॾे न सघंदी अन ठहना कम बिठंदा गौसुल आलमीन कॉन्फ्रेंस गौसुल आलमीन हजरत गौस बहाल हक ज़करिया शहनशाह मुल्तान रहमतुल्लाह तआला अलैहि जी जिंदगी मुबारक खा कुछ बरकतूं हासिल कंदासी लेकिन इन उसूलन खा बिते अचो त अल्लाह जा जेकी दोस्त आहिन जिन जी सोहबत जो असा के हुक्म दिनो वियो आ उनन जे दर ते जडे पहुचंदा हो उनन पंहिंजी जिंदगी खा असा तवा के केड़े मोड़ ते बिहारियो हजरत अबू बकर मुरस्वी रहमतुल्लाह अलैहि जी जात पंहिंजी जिंदगी बुधाए थो अल्लाह रसूल जे रहमतुन के हासिल करण जे ला दीन इस्लाम जे बरकतुन के हासिल करण ला हक ऐं सच जे पैगाम के आम करण जे ला दीन इस्लाम जे इल्म जे बरकतुन के हासिल करण जे ला हिक उस्ताद जे आडो वेठ में त चार बरकतूं पढ़ी वठा छो त उस्ताद ऐं मुर्शिद करीम इंसान के अदना मकाम का आला दर्जे ते पहुंचाइंदो आ खुद गौसुल आलमीन सरकार जी जिंदगी मुबारक पढ़ो ते जदे महबूब जे मदीनतुल मुनव्वर खा सरकार बगदाद शरीफ आया हा तो संदन जो मुर्शिद करीम भी गड हो सिलसिलो हो अल्लाह अकबर उन खां बाद जेको अॻिते सिलसिलो हलियो हिनन कुंडुन खे बागड़ी जी जो शहर हुजे या अवां जा रुक हुजन मदे जी हुजे सखर हुजे बखर हुजे मुल्तान ताईं इन सफ़र जे हवाले सां इंशाअल्लाह मुतअल्लिल बगालियूं कंदासीं पर अल्लाह वारन जो तौर तरीक़ो छाहे खुदा जो बानो ॿुधाए थो त पढ़ंदे पढ़ंदे ज़ात राह खपी वियो अॼु तब्दीनी मदरसनि जे अंदरि अल्हम्दुलिल्लाह हर तरह जी सहूलत मौजूद आहे लेकिन जेको पुरानो ज़मानो हो जेके दीन इस्लाम जे पढ़ण वारा उन्हनि खे दुख तकलीफ़ूं में मिलंदियूं हुयूं हर दुखन तकलीफ़ुनि के क़बूल कंदे मुझे महबूब जे दीन जूं बरकतूं हासिल कंदा रहा खुदा जो बानो ॿुधाए थो त ज़ात राह ख़त्म थी वियो खाइण पीअण जो सामान मूं वटि कुझु बि न रहियो उस्ताद खां इजाज़त वरिती त क़िबला हिकु ॿिनि ॾींहंनि जी इजाज़त मिले का मज़दूरी का मेहनत को ज़ात राह गॾु कयां इन उमेद ते तक ॾेयूं वञा थो पियो रस्ते वेंदे मूंखे हिकु क़ीमती हार नज़र आयो उन क़ीमती हार खे खणी हथनि में झलियो में त मुंहिंजे दिलि जे अंदरि इहो ख़्याल पैदा थियो त क़ुरान करीम जो हुकुम आहे इन्नल्लाह यअमुरुकुम अन तुअद्दुल अमानात इला अहलिहा ऐ मुंहिंजा बाना अगर जेकरे का अमानत तो वट हुजे तो उहा अमानत पंहिंजे असुल मालिक ताईं पहुचाए इहो दीन आहे छो त क़यामत जे ॾींहुं अर्श जे भिक में टे शयूं बीहंदियूं क़ुरान माइट्री ऐं अमानत अमानत जी जंहिं हिफ़ाज़त कयूं महफूज़ बणिजी वियो हिते बि क़ब्र में बि क़यामत में बि सोचे हीअ त अमानत आहे हाणे मूंखे कहिड़ी ख़बर त हिन जो मालिक केरु आहे जेको अॼु जे हवाले सां लखनि किरोड़नि रुपयनि जी मिल्कियत जो हार हो वेही रहियो जंहिंजी मिल्कियत आहे ज़रूर को ईंदो को पुछंदो मालिक थियो त उन जे हवाले कंदुसि साईं तक वींदे अल्लाह मेहरबान थियो मां 20 रुपया ॻोल्हे लधा अदा ये रखी छॾे सही छो रखा मालिक ॻोल्हे पोइ जो न लभे त पोइ 2.5 साल इंतज़ार कजाए घणो टाइम आयो ई कोन 2.5 साल 20 रुपयनि जी हिफ़ाज़त करे से 28 सालनि में बि जो न लभे मालिक पोइ बि तोजे लाइ जाइज़ न आहे वरी बि उन जे नियत सां सदको ख़ैरात करे छॾे
वो बेहतरा त खणाई न हेडे खफे में पेजी वियो में अल्लाह अकबर 2.5 साल इंतजार भी कया पो बि पंहिंजे हक में खाइण जायज़ नाहे छाजे करे वो 2.5 साल इंतजार कयो में अल्लाह जे बानन असां खे ॿुधायो उहे 2.5 साल अमानत जी तो हिफाज़त कई या अमानत जी हिफाज़त ऐं तहफ़ुज़ 2.5 साल बराबर हिकु हिकु ॾींहुं जेको गुज़रंदो रब करीम हिकु ॾींहुं जे एवज़ तोखे 1 साल इबादत करण जो सवाब अता फरमाईंदो अमानत जी हिफाज़त कयो किरल शइ लावारस शइ उहा खणी खपाए भी नाहे पर असुल मालिक तोखे पहुचाइजे अल्लाह जो बानो फरमाए थो हार हथ में हिकिड़ो पोड़ो लठड़ीअ ते ठुड़कंदो अचे थो अचे भिक में बीठो चाचा छा थियो हार चाचा ही त नाहे अल्लाह अकबर हेठ मथे ॾिसीजे थो ही हार मुंहिंजो आ अब्बा मां इन इंतजार में वेठो हुयो में मालिक अचे त मालिक जे हवाले क्या ओ हार वठी हलियो वियो खुदा जे कुदरत जो शान 1 साल गुज़रण खां बाद उन अल्लाह जे बाने जो दीन इल्म जो इस्लाम वारो सिलसिलो उहा डिग्री मुकम्मल थी उस्ताद खां मोकल वठी पंहिंजे मुल्क जे तरफ़ रवानो थी समुंड जो सफ़र आ पाणीअ जो सफ़र आ हिकु ॿेड़े में वेही सवार थियो कुदरत अल्लाह से जी ॿेड़ो विच सीर में अचे तूफान जे लहरन जे विच में हलंदे हलंदे वो बेड़ो उन तूफान जे हवाले थियो उन ताक तख्ता फटा फटन खां जुदा था हिन खुदा जे माने के हिकिड़ो ताक तख्तो मिली पियो हाणे लहरन में कॾहिं मथे कॾहिं हेठि सोचे त इहा हार वारी महिरबानी आहे शायद कॾहिं हिन भर खणी थी वञे कॾहिं हिन भर हलंदे हलंदे उन छोलीअ हिकिड़े भिट ते उछलियो अखियूं जो पटे ते हिकिड़ो चारो आहे उते माण्हुनि जा पेर पिया झंग बर विच समुद्र में इंसानी आबादी खणी चारो वत अचे त वॾो कोट आ कोट खे गेट आ ॿाहिरि वेही रहियो जॾहिं दर खुलियो त अंदर शहर आ अंदर दाख़िल थियो केर आ अबा तक वेंदो मुसाफ़िर समुद्र जे पाणीअ हिते पहुचायो थमे तोड़ी हली तकड़ी तोड़ी हली विख लिखे मझऊं लिख लहे की न लतीफ हुजे तकदीर जो कलम हेॾे वठी आयो ऐं मुंहिंजा भाउ पोइ जॾहिं उते जो पहुतो त इस्लाम जी बरकत दीन जी बरकत अल्लाहु वलियुल लज़ीना आमनू युखरिजुहुम मिनज़ ज़ुलुमात इलन नूर के अल्लाह से जे तरफ का दोस्ती जो ताज भी मिले मोहब्बत जो ताज भी मिले इस्लाम जो नूर भी मिले वो हज़ारन जे विच में भी निमाया हुंदो आ गोठाणन जो ॾिठो त उन जे चेहरे मां नूर जो चमकाटो हुयो उन जो सीनो मुनव्वर हो निहारे चवंदा मुसाफ़िर ही पर असां जी दिल थी घुरे त सॼे ॻोठ जो वॾो थी मस्जिद जो मुसल्लो वाली सभा मुसल्ले ते बिहार ने मेहराब जो मालिक बनायो ने सेंटर जो मालिक बनायो ने 6 महीना गुजरिया एक बे के निहारे चवण लगा अदा मुसाफिर ही अलाए किथों आयो ही शादी कंदे सेमो जो हित केरा असा सब तो जाहूं ठीक आ हाने जह वक्त में निकाह थियो शादी थी वठी आया पंजे घर वारी जे सामू ये खातून ही औरत इन सा तो जो निकाह जी जो अंदर दाखिल थियो नजर करे त वो हार जेको मदीने पाक जे घिटन में मिलियो हो असुल मालिक कोढ़े पुराणे जे हवाले कजे उहो हार जैसा निकाह थियो उन जे घर वारी जे गिची में हार पातो पियो आ परेशान थियो बिही रहियो अॻिते विख न पई पए उन हार खे ॾिसंदो रहियो ॻोठाणा पुछनि था त हिन खे निकाह थियो घरवारी मिली ओढे ख़बर नाहे हार खे छो थो ॾिसे पुछनि था दाहे हार बि तुंहिंजो घरवारी बि तुंहिंजी हे हक़ नंग इज़त तुंहिंजी बणिजी चुकी आहे निकाह तुंहिंजो थी चुको आहे छो परेशान आहीं चुप कयूं बीठो आहे वरंदी कान थो ॾे कुझु त ॻाल्हाए चुप करे करे आख़िर मुंहिंजा भाव अखियुनि में ॻोढ़ा किरी पियसि लुड़क लड़ी आयसि और रोई वेही रहियो छो रोई थो पियो चे थो पुछी कहीं प्यार जी कीमत तॾहिं ॻोढ़ा तरी आया पुछी कहीं प्यार जी कीमत तॾहिं ॻोढ़ा तरी आया कंदासे फैसला
ए फैसलो न को मुखों थींदो न को तव्हां खां थींदो त मां कीअं हिते पहुतो हा हार खे नथो ॾिसां छाखे थो ॾिसी चेथो मां अल्लाह जे कुदरत खे ॾिसां थो सुभान तुझी साहिबी अजब ॾिठी सू पन पोड़ी पातार में पहण तारी तू मौला मथामू बुड़ो न लाहे में बाज जो जी कुदरत थो ॾिसां पियो कीअं एॾे हक़ीक़त ॿुधाए त हिन तरीक़े सां इहो हार मुंहिंजे हथनि में हो मुंहिंजे हथनि मां हिते पहुतो ख़ुदा जी कुदरत जो शान तक़दीर हिते वठी आई वरी उहा शइ मुंहिंजी मिल्कियत बणिजे थी पई मां अल्लाह जे कुदरत खे ॾिसी अजब में पइजी वियो हा त सॼी जमात चुप थी सभिनि जे अखियुनि में ॻोढ़ा किरी पिया पुछे भला मूंखे रोअंदो ॾिसी अजब में पियो तव्हां छो था रो चइजे तो बि ख़ुदा जी कुदरत ॾिठी त असां बि उन जी कुदरत था ॾिसूं पिया असल हकीकत ही आज को हार जो वारिस हो मालिक हो वो पोड़ो पुरारो या न्याणी उन जी औलाद उन जी धिया हर वक्त दुआऊं घुरंदो हो अल्लाह ऐ जहान जा पालनहार रब करीम जेको मदीने पाक जे घिटन में विछड़ी वियो जे जे हथन मां हार मुजी मिल्कियत बणियो आ ऐ मुजा अल्लाह उन कह बहाने सांगे सा उन सा मिला हिन मुजे न्याणी जो निकाह उन साथे त मुजी मुकद्दर चमकी पवंदी इन उम्मीद ते जे दीन जी बरकत इस्लाम जी बरकत अमानत जी हिफाजत उन तरीके सा अल्लाह जे दोस्तन में शामिल थियो त पो असा के भी हुक्म त सब जो सब इबादत अल्लाह जी कयो पर सलाम अल्लाह जे दोस्तन के कंदा कयो अल्लाह जे दोस्तन के अज भी अल्लाह वारन जे सलाम जे लाए त गड थिया हूं गौसुल आलमीन जे निस्बत सा जुड़ी पिया हो ऐ मुजा भाव अल्लाह जे दोस्तन वलियन नेकन सालिहन के सलाम न कंदा से त नमाज ना मुकम्मल कुरान करीम के खोले पढ़ो सुन्नत सीरत के पढ़ो जे वक्त में नमाज आखिरी क़ैदे में वेहूं था असा के हुक्म त हिन तरह चवंदो करे अतहियातु लिल्लाह व सलवात व तय्यबात अस्सलामु अलैका अय्युहन नबी व रहमतुल्लाहि व बरकातुहु अस्सलामु अलैना व अला इबादिल्लाहि सालिहीन इबादिल्लाह सालिहीन अस्सलाम कंदा हूं मुजा अल्लाह जेकी भी तुझा दोस्त हन सबनी सालिहन के सलाम उनन सालिहन जे सीगार मजा सत्तन जे सीगार मजा आलिमन आरफन जे सीगार मजा एक मोती उन बहर जे उन बागन मजा एकड़ो मोतिन मा मोती हजरत गौस बहार हक ज़करिया शहनशाह मुल्तान रहमतुल्लाह तआला अलैहि संदन जे जिंदगी मुबारक तो कुर्बान वजा महबूब जे मिठड़े मदीनतुल मुनव्वर का सालन जा साल बराबर 6 साल मुकम्मल करे बाद में हुक्म थियो त अवा दीन इस्लाम जे बका जे खातर दावत तबलीग जे खातर खुदा जे खल्क जे रहनुमाई जे खातर हितां खां रवानगी थींदी पर मदीने पाक मां रवानगी थे त तव्हां जी पहरी मंजिल बगदाद शरीफ हूंदी गौसुल आलमीन सरकार जी पहली मंजिल महबूब जे मदीने का बगदाद शरीफ होंदी वो खुद हजरत गौस बहाल हक सरकार रहमतुल्लाह तआला अलैहि पंजी जिंदगी मुबारक पाण पढ़ी बुधाई पाण फरमान था त जदे बगदाद शरीफ वणन जो इरादो कयुम त एक फरमान मुझे ज़हन में बगदाद जे बादशाह पीराने पीर महबूब सुबहानी कुतुबे रब्बानी सैयदना अब्दुल कादिर जीलानी दिलबर दस्तगीर बादशाह पीर रहमतुल्लाह अलैहि जो फरमाना चाहे जमायतियो ऐ फकीरो बुधी छडियो जेको भी तवा मझा असा जे कचहरी में वेहंदो असा हिन दुनिया कब्र क़यामत जी ज़मानत था ॾियूं
यो कंजो वाइजा यो गोस बहाल हक सरकार की पंजी तकरीरा पाण पंजी जमात के बुधायो त पो असा के भी सिक लगी हुक्म भी फिरन जो मिलियो त बगदाद शरीफ वन्यो असा के उम्मीद ही त उहा कचहरी उहा सुहबत सालिकन जी नसीब थी पवंदी वकूनु मअसादिकीन जो हक भी अदा थी पवंदो लेकिन इहे तकदीर जो गालियूं हन मुकद्दर जो गालियूं हन इंसान चाहिंदो त आहे पर थींदो उहो आ जेको मथे मंजूर हुंदो आ अल्लाह अकबर एका ओढा का मेहरबानी थींदी उन तरह इंसान पंजे मंजिल के मारींदो आ त गौसुल आलमीन फरमाए थो पियो इन उम्मीद ते बगदाद शरीफ जो सफर जारी आ लेकिन वक्त साथ न दिनो तकदीर मुकद्दर जे अजमत कुर्बान पान फरमाइन था त बगदाद शरीफ पहुंचण सा अल्लाह अल्लाह पीरान पीर सरकार जो पर्दो मुबारक थी चुको आ हिजाब पाक थी चुको आ पंजे रोजे पाक पंजे मजार अनवर में तशरीफ वठी विया उहा ज़ाहिरी सआदत ज़ाहिरी सोहबत ज़ाहिरी जेके मर्तबा मकाम हा उहे उम्मीदूं रहजी वञो अल्लाह अल्लाह मुंहिंजा साईं लेकिन करीम रब्बुल आलमीन जो करम थियो जो वरी भी संदन जे मसरत पाक जो वाली हजरत सैयदना शेख शिहाबुद्दीन सुहरवर्दी रहमतुल्लाह अलैहि जी ज़ात पाक संदन जी खिदमत में अञा पहुंचा ना आयो त जमात समेत सरकार बाहर बीठा हल फकीर हैरान जमात हैरान आ से छा थी रहियो आ पाण फरमाइन था मेहमान थो अचे केर मेहमान आ जे तो कुरैशी हाशमी मेहमान आ जमात टोलन जे सोलन में दगते इंतजार थी करे जी हजरत गौसुल आलमीन तशरीफ फरमा था हजरत शेख शिहाबुद्दीन सुहरवर्दी रहमतुल्लाह अलैहि अगते वधी करे भाकर पाए ऐ चवे तो जी आए मुझे महबूब जा मेहमान वठी आयो वडी इज्जत आबरू सा अचे पहदा पाण सा गद विहारे सोबत अख्तियार करण जी इजाजत मिली वो गौसुल आलमीन फरमायो तो हिकत इया निस्बत हुई जो महबूब सुभानी फरमायो जेको असा जे कचहरी में वेहंदो उन जी जमानत पर जे असा जे कचहरी में ज़ाहिरी न वेठो असा जे सोबती वेहण वारे सा वेहे तो उन जी भी जमानत गौसुल आलमीन फरमायो त इहा सआदत असा के भी मिली आ जो संदन जे मसनद पाक ते वेहण वारो सोहबत करण वारो डायरेक्ट फैज हासिल करण वारो हजरत शेख शिहाबुद्दीन सुहरवर्दी रहमतुल्लाह ने असा उन जे खिदमत में वेठा से ओ अज असा तवा वे सोहबती बणिया हो असा जो अकीदो ईमान आ जे जे हथ में हथ दीदा हो ओ हितो जी भी जमानत आ त कब्र क़यामत जी भी जमानत होंदी आ जिसे चाह दर पे बुला लिया जिसे चाह अपना बना लिया सुभान अल्लाह सुभान अल्लाह पंजे वस जी गाल ना है जेके सॾु थींदो उन सां ये मेहरबानी थींदी फकीर जॾहिं ये लफ्ज़ लिखिया त दिल में सोचे त जैसा मेहरबानी थी जिसे चाहा दर पे बुला लिया अदो हाजी अब्दुल्ला ज़ैद बहादुर यार का वठी तफसीर बुधायो ये मेहरबानी थी जू हन पर हिकड़ो इम्तिहान आ हिक यो इम्तिहान वरी उते थी इकबाल में डिठो जे तो जिसे चाहा दर पे बुला लिया दर ते जो डिठे त हाथी बीठा जेके महबूब जे रोजे पाक दे मुंह करे दुआ घुरण भी नथा जने हेडे किबलो ना हेडे मुंह करे किबलो एडे थी दखण पासे मुंह करे दुआ घुरो सोचे त बीठा त हिते हन पर इते भी हाराए विया इन्हनि खटियो कोन तडे तो जिसे चाहा दर पे बुला लिया जिसे अपना बना लिया ये बड़े करम के हैं फैसले ये बड़े करम के हैं फैसले ये बड़े नसीब की बात है बलगल ओला बेकमाल ही कशफ दो जाबे जमाली हसना जमीओ के साली सल्लू अलैहि व आलिहि सल्लू अलैहि
सुभान अल्लाह सुभान पाण ही दुरूद पढ़ो हा त कम ठही वञे हा पर हाणे तव्हां खे चवणो पवंदो घटि में घटि अॼु तव्हां खे 1 कलाक जे अंदरि 50 भेरा दुरूद पढ़ाइणो आहे गॾिजी पढ़ो सल्लल्लाहु अलैहि कया हाय हाय सरकार फरमान था त जंहिं वक़्तु हज़रत शेख शिहाबुद्दीन सुहरवर्दी रहमतुल्लाह अलैहि जी सोहबत नसीब थी उते हाज़िरी नसीब थी वेठा से हुक्म मुझे महबूब कायनात जे सरदार रहमतुल लिल आलमीन दिल पर हुजूर जो अल्लाह अकबर मदीने पाक जे बरकतुन रहमतुन सा गड्डो बगदाद शरीफ जो बरकतूं रहमतूं हासिल थियो अल्लाह जे कामिलन जे विच में हाज़िरी नसीब थी वो पाण फरमान था त कुझु तरीक़त जा सिलसिला जिक्र जा सिलसिला मारफत जा सिलसिला खुदा जे खल्क के हिदायत जे तरफ वठी वञण जा वापार उहे वणज ऐं वापार उतां खां हासिल कया पोइ कुझु ॾींहं उते टिकणो पइजी वियो आहे तवज्जो सरकार उते घणा ॾींहं टिकिया मूं अॻ में तव्हां खे साबा ॻोठ जे भाउरनि खे ॾसियो हो उमेद आहे त यादि हूंदो जेकॾहिं यादि अथव त हथ मथे खणी मूंखे ॿुधायो पर जे यादि न आहे त अॼु तव्हां खे ॾसियूं थो वञा ॿिए दफ़े वरी पुछंदुमि मुर्शिद करीम जी ज़िंदगी के पढ़ो तो सरकार जह वक्त में बगदाद शरीफ पहुंचा तो उते ॾींहं घणा टिकिया तरीक़त जा सिलसिला कीअं हासिल कया हज़रत शेख शिहाबुद्दीन सुहरवर्दी रहमतुल्लाह अलैहि सदन जी खिदमत पाक में जेका सोहबत अख्तियार कई जेके लताइफ जारी हा तो उन वक्त मुंहिंजा भाउ हज़रत गौसुल आलमीन सरकार 17 ॾींहं बराबर उते रहिया घणा ॾींहं घणा आहे तवज्जो 17 ॾिहाड़ा त जेके सालनि खां वठी अॻे ई टिकिया पिया हा उन्हनि अर्ज़ु कयो राणा असांखे साल रहायो थी ही पतो आहे 17 ॾींहनि में सभु इजाज़तूं अता सबब छाहे अल्लाह अकबर पाण फरमाइन था बा तव्हां पंहिंजे मर्ज़ीअ सां आया हो हे पंहिंजे मर्ज़ीअ सां न बल्कि हिन जे मोकिलण वारो कायनात जो सरदार मुंहिंजो दिलबर हबीब मिठड़ो मोहम्मद करीम आहे इन जे करे असां हिन खां बरकतूं हासिल कयूं रहमतूं हासिल कयूं हज़रत शेख शिहाबुद्दीन सुहरवर्दी फरमाए थो अल्लाह अल्लाह ऐ मुंहिंजा साईं अवां सभु कुझु हासिल करे चुका हो हाणे असांखे बि हुकुम आहे त सिधो मुल्तान न वञिजो बल्कि तव्हांखे हुकुम आहे त हितां बगदाद खां बखर जी मंज़िल करणी आहे तवज्जो जेका पुरानी सिंध जी तारीख़ हज़रत मखदूम मोहम्मद हाशिम ठटवी रहमतुल्लाह अलैहि या अल्लामा अली शेर कानवी ठटवी रहमतुल्लाह अलैहि उन्हनि सभिनी बुजुर्गनि इन ॻाल्हि खे वज़ाहत सां लिखियो आहे पर ख़ुदि जेको चिचनामे वारो बुजुर्ग आहे 700 साल उन जे सिर्फ़ लिखत अरबी एडिशन खे गुज़रिया आहिनि ख़बर न आहे फारसी में इहो चिचनामो कॾहिं थियो वरी उन खां पोइ सिंधी ज़बान में ट्रांसलेशन कीअं थी इहे सभु लिखंदा अचनि था पिया सिंध जी तवारीख़ ॿुधाईंदी अचे थी त पुराणो नालो सखर जो बखर हो हुकुम थियो त सखर वञ बखर वञ उते शाहे दुरूद पढ़ तोखे ॿुधायां चओ सल्लल्लाहु अलैहि कया या रसूल अल्लाह सल्लम अलैका या हबीब हाय हाय हाणे सखर न अचनि हा त बागड़ी जे जा भाउर फैज़ कीअं वठनि हा मदे जी वारनि खे बरकतूं कीअं मिलनि हा ऐं मुंहिंजा से रुकन वारनि खे कीअं करम थिए हा पन्ने आकल जूं जमायतूं कीअं जुड़ी पवनि हा हिते खिलाफ़त जा खरका कीअं ठहनि हा ख़ुदि असांजे ॻोठ जे भिक में हिकिड़ो ख़ुदा जे कामिलनि वलीयनि मझा हज़रत गौसुल आलमीन जो ख़लीफ़ो आहे हज़रत शेख मुहाई रहमतुल्लाह अलैहि जी ज़ात पाक उन जी मंज़िल हुई जो रोज़ानो सरकार जे खिदमत में खीर खणी पुॼाई अहिड़ो थियो जो राति जो टाइम बरसात बसी पई एतिरी बरसात पई जो जग रोड रस्ता जेको कुझु अचण वञण जो मवासिलाती निज़ाम जीअं दरहम बरहम ते हितां खां हुत वञण इम्तिहान हो हेॾे होॾे निहारनि पिया त हो जेको फ़क़ीर खीर वारा मट खणी काॾे गुम थी वियो थोरी देरि खां बाद नज़र जो कनि त मट समेत फ़क़ीर पहुतो पर कपिड़ा पुसल बि कान हा सुभान अल्लाह जमा
त हैरान थी वई आयो बि खीर खणी आ मुल्क सॼो मींहो हिन खे ख़बर ई कान्हे हिते पहुतो कीअं हिक ॿिए खां होरड़िया पुछनि पिया त गौसल आलमीन सरकार फरमाइनि था सुस पुस छाजी आ हिन फ़कीर दरवेश ज़ाते जी रीस नाहे अल्लाह अल्लाह मुंहिंजा भाउ जेका बरसात मींह ककर मां हेठि वसंदा हिन फ़कीर जी मंज़िल ककरनि खां 1000 दफ़ा मथे आ हेठां ईंदो ई न आहे हिन जो अचण ई मथां आहे हाणे मथां कीअं हेठां कीअं अलाह वारनि जो घुमण अखि शिंब में हिन भर खां हुन भर वञी पहुचंदा आहिनि सिज उभरण खां सिज लहण वारे हंध ते इहो कीअं जन कीअं कीअं कई पंहिंजी भींग करे छॾियो अवां साहिब तरीक़त वेठा हो साहिब मसलक वारा वेठा आहियो अवां जे दिलि में दलील ॾियण जो दौर ज़रूरत कान्हे का जेका ॻाल्हि कंदासीं हीअं बि सजण वाह वाह त हीअं बि सजण वाह वाह हाँ बाक़ी अगर जे कदे के शौक हुजे को एतराज करण वारो आ त किथे किताब में केड़े में की मां जाना थो ये जिम्मेवारी जी स्टेज आ हिते वेहण जो हक ही तॾहिं आ जॾहिं हर तरीक़ो पंहिंजे खीसे मां न थींदो क़ुरान मां सुन्नत मां उलमा इकराम जा जेके बि अक़वाले ज़रीन उन्हनि मजा अगर जे कदे तोखे एतराज हुजे मां पंहिंजे लफ्ज़ जो जिम्मेवार हा सिर्फ टक टक कजाए वरी भी पंहिंजा पलव पाण छंडे वेंदुसि दुरूद पढ़ाए सल्लल्लाहु अलैहि गया रसूल अल्लाह वसल्लम तवज्जो अल्लाह अकबर आहे तवज्जो उन फकीर पो उते अर्ज़ कयो साईं हाने शायद मुंहिंजी आखिरी हाज़िरी आ कपड़ा त कोन पुसायो तव्हां जो हुक्म त बस अॼु सभु कुझु थी वियो हाने खुदा जी ख़ल्क़ तोड़े पंध कंदी तूं हेॾे नहीं दे साईं जे कॾहिं ख़ल्क़ मूंॾे पंध कंदी त मुंहिंजो इलाइक़ो ते पाणी आ खारो जर जो पानी पीण जे काबिल भी ना है अहां मदद फरमायो दुआ कयो तो जिते मुंहिंजो आस्थानो आ ख़ल्क़ अचे तो पानी तो मिठो मिले से फरमाता जेका खीर वारी लोटी थी मटको थी दिलो थी यो असां जे खूह में उछले तू हिते उछल मुल्तान में यो दिलो यो मटको टंडरे मस्जिद जे खूह मां सुभान अल्लाह उते जिक्रे त पो समझ जाए त तुजी लैन असां जे खूह जे लैन सा मिली वैया हितो जो फैद हितो जो पानी तोखे उते मिलंदो ऐं अज भी खुदा जी ख़ल्क़ अचे थी पई अल्लाह किथा किथा काफिला ईंदा हन उता फैज़ हासिल कंदा रहन था पिया दरवेशन जो तकवी अलग अल्लाह वारन जी जिंदगी मुबारक तो कुर्बान वना हजरत गौस बहार हक शहनशाह मुल्तान जे वक्त में बगदाद शरीफ जो बरकतों हासिल करे हाने खुदा जी ख़ल्क़ के नसीहतों हिदायतों जदे बगदाद का बखर जो सफर उन सफर जे दौरान ओ ओलह का ओभर पासे अचन पिया हजरत बुढ़ल साईं रहमतुल्लाह अलैहि जी ज़ात पाक इन सरकार जे सफर के पंहिंजे शायरी में पंहिंजे मज़मूनन में पंहिंजे सितन में सिंगारे सिंगारे बयान कयो आ अल्लाह अकबर गौसुल आलमीन जी जिंदगी तो पढ़ी आ पर अञा मुल्तान बहताई कोन हा सरकार बुढ़ल फकीर साईं जे मुल्तान जो जिक्र बैग में ही करे छड़े सुभान अल्लाह हिन के कहे दसो शिकारपुर वारे के त हाशिमी कुरैशी मेहमान मदीने को हलियो बगदाद को इंदो बखर का इंदो मुल्तान यो अहवाल को दसे पोत बिन के दसे ऐ बुढ़ल फकीर तो के दस्यो साबित थियो त अल्लाह वारन जो बातूनी तरह लाइनू मिलियो पयो होदियो आहिन अल्लाह वारा हिते हन तब होते हन जे होते हन तभी हिते आहिन के वेठाई के नूर बे ओडो सुपरी असा जा महबूब मुर्शिद करीम सैयद मोहम्मद राशिद रोजे धनी रज़ी अल्लाह ताला अन्हु सदन जी अजमत कुर्बान वना पंजे जमात के जदे नसीहत कंदा हिदायत कंदा हिकड़े दिहाड़े नसीहतों हिदायतों कंदे 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 पंजे जमात के गौसुल आलमीन हजरत गौस बहाल हक शहनशाह मुल्तान उन मुल्तान वारे साईं जे जिंदगी जो गालियों बुधायण लगा फकीरो
अचो त मां तव्हां खे मुल्तान वारे साईं जी ज़िंदगी पढ़ी ॿुधायां त ख़ुदा जे कामिलनि जो तकु कीअं हूंदो आहे। ऐं हालांकि पूरे सिंध जे अंदरि अॼु बि हिन वक़्त में नंगर पार कर खां वठी ओभर खां लस मेले ओलह तो हलियो वञो तव्हां खे वॾे खां वॾियूं जेकॾहिं जमायतूं नज़र ईंदियूं त गौसुल आलमीन जी ज़िंदगी मुबारक असांजा मुर्शिद करीम जो सिलसिलो ॿुधाईंदा विया छो त ॾखण वारो जेको दौर हो तो वक़्तु हुयो जो नक्शबंदी सिलसिले जे अंदरि हज़रत ख्वाजा लुवारी शरीफ वारो लाल रहमतुल्लाह अलैहि जी ज़ात पाक जेका फैज़ वठण वारो हज़रत गिरोड़ी शरीफ अब्दुल रहीम गिरोड़ी रहमतुल्लाह अलैहि जी ज़ात पर इन्हनि जो जेको अक्सुल अगवान हो हज़रत लुवारी वारे साईं जो जेको अब्बो बि आहे मुर्शिद बि आहे हज़रत अब्दुल लतीफ रहमतुल्लाह अलैहि जी ज़ात पाक हो बि सुहर वर्दी सिलसिले जो आलमीन जो खलीफो थी रहियो आहे। जथा में पेरो खणंदे त जिनी खे जिता मुझे प्रिय पाण पसायो तिनी खे तिता लिया पाइणो आया। इमामुल आरिफीन हज़रत साईं सैयद मोहम्मद राशिद रोज़े धनी रहमतुल्लाह तआला अलैहि जी ज़ात पाक पंहिंजे जमायत खे ॿुधाइनि था बा हिक ॾिहारे मुल्तान शरीफ जे सरज़मीन तो कुर्बान गौसुल आलमीन जे खिदमत में कुछ मुल्तान जे शहर खां बहरारी रहवासी उतां जे गिरदो नवाजी जमायत हली आई। अर्सा करे मुंहिंजा साईं असांजे घर जे अंदरि हिकिड़ो बीमार आहे सकरात जे आलम में 8 ॾींहं बराबर गुज़री विया अखियूं बंदि लॻियूं पयूं आहिनि कंहिंजी ॿुधे कोन समझे कोन एहसान फरमा असांजे कखनि ॾे लड़ी हल उते दुआ हली कर अगर जे हयाती ज़िंदगी आहे त उथे पर जेकॾहिं कम पूरा पसा थी चुका आहिनि त पंहिंजे मंज़िल जे तरफ़ रवानो थिए से एहसान फरमा त पाण फरमाइनि था पुट तव्हां आयो मुंहिंजे मथां हक़ आहे अगर जे बीमार आहे हलो त तव्हांजे दर ते दुआ था घुरऊं को न चयूं त मसरूफ़ ऐं ॾाढा मथे जुमे ते अचिजो न चयूं त बाबा 22 रबियुल अव्वल खां पोइ टाइम तव्हांखे मिलंदो अॻु में टाइम ई कोन्हे इहा मसरूफ़ियत न हुई ईअं बि न चयूं त उठ काहे अचो त पोइ हला घोड़ो काहे आहे त पोइ हला न ख़ुदा जा जेके नेक माना सालिह आहिनि उहे जो मक़सद ई ख़ुदा जे ख़ल्क़ जी ख़िदमत इबादत ही कोने अब हलो तवा सा हलऊं था गौसुल आलमीन सरकार जह वक्त उन्हनि जे घर पहुता नजर कन त जह शख्स जे हक में दुआ घुरनी सकरात जे आलम में आहे अल्लाह अकबर अखियूं बंद लगियूं पयूं हने केर गाल्हाए कैसा बुधे रवाइन हजरत गौसुल आलमीन मथा भी सिर्फ उनके जे अस्सलाम अलैकुम अखियूं पटे जे तो अलैकुम अस्सलाम व रहमतुल्लाहि व बरकातुहू चुप लगो पियो आहे ॻाल्हाईंदो हुन निहारे निहारे अखियुनि में ॻोढ़ा किरी पिया लुड़क लड़ी आया अल्लाह अकबर गौसुल आलमीन फरमाईंदा रोई छो थो हिननि खे रुवारियो थी अर्ज़ करे मुंहिंजा राणा इंतज़ार कयो हा तकड़ त न कयो हा तकड़ में उथारियो अथव छो छा ॻाल्हि आहे साईं कुझु त ॿुधायो पाण फरमाइनि था त पंहिंजे राज़ खे राज़ में रहण ॾे हुन छा चयो गौसुल आलमीन मथा बीठे 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 ता त अखियुनि में ॻोढ़ा कतारूं करे किरी पिया उन खां बाद अखियूं बंद करे जे थो साईं तव्हांजे अचण जा एहसान हाणे इजाज़त ॾियो असां पंहिंजे मंज़िल जे तरफ़ रवाना थींदासीं अखियूं पटे जे थो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह अकबर इजाज़त मिली ही त जहान छॾे पंहिंजे रब करीम जे तरफ़ रवानो थियो जेके बीठा हा उन्हनि पुछो साईं 8 ॾींहं असां सां न पियो ॻाल्हाए तव्हां पहुतो अस्सलाम अलैकुम अखियूं पटे ॻाल्हाए थो हो बि रोए पियो तव्हां बि रो था ॻाल्हि छा आहे पाण फरमाईंदा आहे राज़ जूं ॻाल्हियूं राज़ में रहंदियूं तव्हां इन मंज़िल जा मुसाफ़िर ई न आहियो इहो दुख तव्हां ॾिठो ई कोन्हे से कुझु त ॿुधायो पाण फरमाईंदा हक़ीक़त ही आहे इहो शख़्स जेको सकरात जे आलम में तव्हां ॾिठो इन जो जिस्म हित हो इन जो रूह अल्लाह जे अर्श जे भिक में बीठो हो उते रब करीम जे रहमतुनि जा तजल्लात अल्लाह जे क़ुर्ब जूं इनायतूं अल्लाह जे अर्श जूं बरकतूं हासिल पियो
करे जी असां हिते पहुतासीं तव्हां जे चवण जे मुताबिक उनके सलाम ॾिनो से उतां खां परवाज़ करे अख शुभ में पंहिंजे जिस्म में अची चए थो सही अलैकुम सलाम इन जे करे जी त सही कुछ इंतजार कयो आ मां होयो में किथे हे त ॾिसन पिया त सकरात में पर मुंहिंजी मंज़िल खे तव्हां त ॾिसो पिया पाण फरमायो त असां उनखे घुरायोसीं इजाज़त ॾिनीसीं जंहिंजे करे हो हिन दुनिया खां रुख़सत थी वियो चवण जो मक़सदु ही आहे त जेके अल्लाह जा दोस्त हूंदा आहिनि हिक तरफ़ त ख़ुदा जे ख़ल्क़ जी ख़िदमत कंदा ऐं ॿिए पासे उहो कुदरत करीम हुननि खे अता कयो आहे जिते आम माण्हूअ जी पहुच हज़ार दफ़ा परे हूंदी आहे पाण उन मंज़िल खे बि ॼाणनि पिया त जंहिं वक़्त मुंहिंजा भाउ गौसल आलमीन सरकार दुआ घुरी हाणे दुनिया तोखां पुछंदी त रूह हुत जिस्म हित इहो कीअं ॿिनि तरीक़नि सां इन ॻाल्हि खे छंडियूं वज़ाहत ज़रूरी आहे हिक पासे त भिटाई साहब इहा ॻाल्हि सम्झाई आहे त रूह हुत जिस्म हित छा ईअं बि थींदो आहे छा चए थो सनीअ सुईअ सिबियो मूं मारू असी साहो वेठी सारिया सूमेरा गोलारा ऐं गाहो हियो मुंहिंजो हुत थी हिते मूरत ऐं माहो पखनि मंझि पसाहो कालब आहे कोट में सुभान अल्लाह अकबर अजीब ॻाल्हि कीअं त पखनि मंझि पसाहो कालब आहे कोट में ऐं उमर ऐं बादशाह मुंहिंजो जिस्म त तो वटि आहे पर मुंहिंजो जेको साह आहे उहो मुंहिंजे मारूअ जे पखनि में अटकियो पियो थी मुंहिंजो साह उते आहे जिस्म हिते आहे तुंहिंजा कहिड़ा मारू जेके ग़रीब मिसकीन तुंहिंजी पुछा बि कोन कयनि पेरो बि न खयुनि पोयां आया बि न आहिनि उन्हनि खे विसारे छॾ त भलो थिए चएथी कीअं विसारिया सूमेरा तन पमारन पचार जड़ जनी जी जान में लगी रिय लोहार मेखू मोहब्बत संदियूं हींअरे मंझे हज़ार पखा ऐं पवार ॾिठे मूंडी हथिया अल्लाह अल्लाह ऐं मुंहिंजा साईं अल्लाह वारे दस्यो त कदे कदे इए भी थींदो आ जिस्म हिक हंद ते हूंदो आ त साह ॿिए हंद ते पर जे अञा नथो समझी त भला ख्वाब ॾिसंदा हो जी सही आयो अलाए आयो ई कोन ख्वाब त टे क़िस्म हिकिड़ो ख्वाब आ सचो ॿियो ख्वाब आ कूड़ो ऐं टियों वरी ख्वाब आहे ख़्याली आलिम सगुरा वेठा हन एक अल्लाह जे बाने अल्लामा कमालुद्दीन दुमेरी रहमतुल्लाह अलैह एकड़ो किताब लिखियो हयातुल हैवान सिर्फ जानवरन जी जिंदगी उन जानवरन जे जिंदगी जा चारई पासा बयान कया हन उन चैन पासन मा एकड़ो पासो इहो बि आहे त जंहिं जानवर खे निंड में ख्वाब में ॾिसजे त ताबीर छा थी सब कुछ बुधाए वियो आ ये निस्बतूं लिखे तो हाने ख्वाब में अवा बागड़ीअ में सुता पिया हो ऐं तव्हां ॾिसो था पिया त मां हिन वक़्तु शिकारपुर फाटक ते बीठो आहे तवज्जो उते तुंहिंजो रूह हूंदो आहे या जिस्म हूंदो आहे तवज्जो मालूम थियो त इंसान सुतो पंहिंजे खट ते पियो आहे पर जिस्म मां रूह ख्वाब जे सूरत में ख़्याल जे सूरत में अगर दुनिया घुमे अल्लाह घुमाए त घुमी सघे हमारन जा त रूह बि तो असां का बेमिसाल हूंदा आहिनि हुननि जी त ज़िंदगी तो कुर्बान वञा पोइ जॾहिं पाण संदन खे हुकुम हो त बखर वञो सखर वञो पोइ जॾहिं सखर जे मंज़िल जा मुसाफ़िर थिया बखर जे मंज़िल जा मुसाफ़िर थिया त मुंहिंजा भाउ पोइ जेको बि इलाइक़ो इतां खां वठी बगदाद खां वठी ईरान खां वठी आज़रबाईजान खां वठी जिते बि संदन खे राति पई उते ज़िक्र जी ज़रब लॻायूं अल्लाह जे नाले जी तमार लॻायूं ख़ुदा जे ख़ल्क़ खे नसीहतूं करण लगा हिन मुल्क जे अंदर हिंदकार हो हिक न 55 हज़ारन लखन जे तादाद में खुदा जे खल्क के कलमे जे दौलत सा नवादीदा इस्लाम जे दौलत सा नवादीदा दीन इस्लाम जे बरकतुन सा नवादीदा जितो भी गुजरंदा व्या उनी हंद के इस्लाम जे नूर सा चमकाईंदा व्या अल्लाह अकबर मुजासा ई जे वक्त बखर जे शहर हजरत नूह बखरी रहमतुल्लाह अलैह जी जात पाक संदन जे मजार मुबारक जे भिक में बैठा रात जो वक्त थियो त साहिब मजार अर्ज़ो करे त जी आहे मुझे महबूब जा मेहमान
वरी उता खां जेका रूह रिहान थी उन खां पोइ वरी अल्लाह जे बाने जे तरफ खां हुकुम मिलियो साए मूंखे हुकुम आहे तव्हां पखर सखर में न टिकंदो हिते तव्हांजा मुरीद लख थियनि भल पर तव्हांजी आख़िरी मंज़िल मुल्तान जो शहर आहे तव्हांखे ओसी ताईं सफ़र करणो आहे ऐं उते ख़ुदा जी ख़ल्क़ जी तबलीग करणी आहे पोइ असांजे सिंध जे अंदरि हिन वक़्तु जेका सिंध धरती ॿिनि सूफ़ी अज़म सां सुञाती वञे थी हिकु भितुनि में लिखण वारो लतीफ़ सरकार आहे ॿियो सेवण जो शहनशाह लाल कलंदर शहबाज आहे उन कलंदर सरकार जी ज़िंदगी मुबारक पढ़ो हितां जो नाहे सिंध जो नाहे सिंध में सेवण में सिर्फ़ 6 साल पंहिंजा गुज़ारिया अथनि आख़िरी उमिरि मुबारक जा 6 साल हज़रत लक्यारी लाल जे निस्बत सां शाह सदर सरकार जे निस्बत सां हिते टिकी ऐं हमेशह सिंध जे भाकुर में सुता असुल सदन जो जेको वतन मरवंगा आज़रबाईजान ईरान ऐं अफगानिस्तान जी सरहदी पट्टी जो इलाइक़ो आहे जंहिं वक़्त में तातारनि ज़ुल्म जा पहाड़ केराया ख़ुदा जे ख़ल्क़ खे ईज़ा व तकलीफ़ूं मिलियूं त उन वक़्त मुंहिंजा भाउ इहो अल्लाह जो कामिल बानो उतां खां हिजरत करे निकिरी पियो त उते टिकंदुमि जिते दिलि ठरंदी असांजी दिलि ठरे त सेवण जी ज़ियारत करे अचूं पर सेवण वारो थो चए त मां उन जी ज़ियारत कंदुमि जिते मुंहिंजी दिलि ठरंदी आल कलंदर शहबाज को पुछूं त साईं कंहिंजी ज़ियारत कई दिलि तुंहिंजी किथे ठरी किथे आज़रबाईजान किथे अफगानिस्तान किथे ईरान उतां खां वठी हलियो हीअ धरती अल्लाह जे वलियनि दोस्तनि सां भरी पई आहे केतिरा नेक बाना ॾिठई आलिम ॾिठई आरिफ ॾिठई बुज़ुर्ग शख़्सियतूं पर दिलि कान पई ठरे पंध कंदे कंदे मंज़िलूं कंदे कंदे हलंदे 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 जंहिं वक़्तु मुल्तान शरीफ़ में पहुतो हौसला आलमीन सरकार जी सोहबत नसीब थी हिकु दफ़ो चेहरे पाक जी ज़ियारत कई त दिल्ली ठरी पई पूरी जिंदगी कलंदर सरकार उते टिकियो आहे जेसी ते गौसुल आलमीन पार ज़ाहिरी हयाती मुबारक में हुआ बे पासे न वियो जॾहिं सरकार जो पर्दो मुबारक थियो हिजाब पाक में तशरीफ़ वठी विया विसाल मुबारक थियो उन खां पोइ कलंदर सरकार उतां खां निकिरी हज़रत अब्दुल्ला शाह गाज़ी कराची वारे बुज़ुर्ग जी मंज़िल जो मुसाफ़िर थियो दग ते ख़ुदा जी तक़दीर जो ही फ़ैसिलो हो लकी शाह सदर सरकार अर्ज़ु कयो साईं सेवण में ख़ुदा जी ख़ल्क़ गुमराह थी वई इते टिको ख़ुदा जी ख़ल्क़ खे नसीहत कयो हिदायत कयो चवण जो मक़सद ही आहे त अहिड़ा वक़्त जा कामिल मोती गोहर उन्हनि जी बि दिलि ठरी त अव्हां इन पाक निस्बत जे सां जुड़ी पिया हो गौसल आलमीन सरकार जे चेहरे जे ॾिसण सां ॾुख ई लही टिकण खां पोइ हिकिड़े ॾिहाड़े हज़रत गौसल आलमीन सॾु कयो ऐं मुहम्मद उस्मान जी मुंहिंजा साईं उथी त हलऊं हिकिड़ो लाल मोतियुनि में लिको वेठो आहे उन्हीअ खे ॿाहिरि कढ किथे लिकल आहे पाण फरमाईंदा हल मूंसां गॾु हथ हथ में ॾे अख शिंभ में ॾखिण जे इलाइक़े में किथे मुल्तान किथे सागर जा आख़िरी इलाइक़ा उते हज़रत पीर पिथोरो रहमतुल्लाह जी ज़ात पाक जेको जबलनि जे गारनि में लिकल हो ॿाहिरि बि सॾु कयो ओ फ़क़ीर 25 रास थी वियो ही निकिर ॿाहिरि ख़ुदा जे ख़ल्क़ जी ख़िदमत कर ॿाहिरि जो निकितो ॿ चेहरा ॾिठई त दिलि ठरी पई जेके अॼु दुनिया पीर पठो चवे थी पई असुल में पीर पिथोरो रहमतुल्लाह जी ज़ात इन मुझे चवण जो मक़सद ही आहे त लाल कलंदर शहबाज जहिड़ी शख़्सियत हज़रत गौस बहाल हक़ जो सुहबती बणियो इन मंज़िल जो मालिक बणिजी वियो त असां तव्हांजे मथां करम आहे पर पंहिंजे नंढनि खे पंहिंजे ख़ानदान खे पंहिंजे अहल खे पंहिंजे दोस्तनि खे इहो मैसेज ॾे इहो मैसेज तॾहिं थींदो जॾहिं हीअं गॾु थींदे सॾु करे चवंदो करे खपई सोन त वञ सोनारनि वटे खपई सोन त वञ सोनारनि वटे खपई सोन त वञो सोनारनि वटे रब मिलंदो थी रब वारनि वटे खपई सोन त वञो सोनारनि वटे खपई सोन त वञो सोनारनि वटे रब मिलंदो थी रब वारनि वटे खपई सोन त वञो तवज्जो वेहंदऊ कुछ इजाजत आहे जब दुरूद पर तो बगालियूं सिखी वठो चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह हाय हाय तवज्जो
जेकर अल्लाह जे वलियन दरवेशन जी ही मंज़िला जे दर ते पहुंचूं दुख लही वजन मुर्शिद करीम जे दामन में पहुंचूं त पंहिंजे रहमत वारे बाझ में पलोट में लिकाइन था पर हजरत सुल्तान बाहू दस तो दे त मुर्शिद ऐसा होवे जेड़ा तो जग दे विच खुशियां दिखावे हूं अवल में ते गम दिल दा वत रब दी राह दिखावे हूं कलर वाली कंदड़ी को चा चांदी खास बनावे हो जिस मुर्शिद कोलू फैज न मिलिया फैज न मिलिया फैज न मिलिया वे मियां बाहू कुकुड़े लारे लाए हो जे हथ में हथ दिनो थी जे वट पाण के तो मैयत करे आयो आ उन दर ते पहुंचण खां पो के तो फैज भी मिले मुर्शिद करीम जो कमा त हितों जी ज़मानत खणे मुर्शिद करीम जो कमा कबर क़यामत जी ज़मानत हुंदी अल्लाह रसूल जो रस्तो ॾेखारी दो दीन इस्लाम जी बरकत सां समारी दो ऐ मुजा भात पो जंजो जे हथ में हथा मुर्शिद करीम जी मोहब्बत प्यार जी पालोट अगर जे कने तू असा उन निस्बत सां सलामत रहंदा से उन प्यार वाले पैकेज सां जुड़ी पवंदा से त पो यकीनन पक समझ जा इहा जेका निस्बत आ या हित भी साथ निभाईंदी इन दुनिया में भी तो असांजी रहनुमाई थींदी पर जॾहिं क़यामत जो ॾींहुं थींदो क़ुरान को फरमाए अल अखिल्ला यौम इज़िन बअदुहुम लिबअदिन अदुव्वु इल्लल मुत्तक़ीन सब दोस्ती वारा रिश्ता टुटी वींदा फिकी चाहे उते न हलंदी हे जेके क्रिकेट ते सॾण वारा भाई या दोस्ती उते खत्म थी वेंदी इहे दोस्त हिक ॿिए खे ॾिसी छा चवंदा क़ुरान ॿुधाए थो या वैलता लैतनी लम अत्तखिज़ फुलानन खलीला ये हिक ॿिए खे बाहुनि में रहणे चकहणी रत कढी चवंदा त अफ़सोस तुंहिंजे दोस्तीअ खां अॻु मरी वञा हा त बहितर हो अॼु तुंहिंजी दोस्ती तबाही जे किनारे ते बिहारे छॾियो असांखे हुकुम ॾिनो वियो हो कूनू अस्सादिकीन सचन जी मोहब्बत प्यार करे सालिहन जी सोबत प्यार करे नेकन जी सोबत प्यार करे उन खां परे थी मां तव्हां बदकारन जी सोबत में तबाही बर्बादी जे किनारे ते बीठो में अॼु तो वारी दोस्ती दुश्मनी में तब्दील थी सब दोस्तियूं टुटी वेंदियूं अगर हिक दोस्ती आ जेका हित भी सलामत रहंदी त क़यामत में भी हजार नफा ॾींदी आ केड़ी दोस्ती आ इल्लल मुत्तकीन जेका मुत्तकी बानन जी सोहबत आ सच्चन बानन जी सोहबत आ आलमन आरफन जी सोहबत आ इहा सोहबत हित में फायदो पहुंचाईंदी आ कब्र में भी करम थींदो आ त क़यामत वारे ॾींहुं में अल्लाह जा वली जंहिं वक़्त में उते ईंदा सरकार फरमायो त मुंहिंजे उम्मत मां 70,000 अहिड़ा नेक बाना उथंदा जेको हिकु हिकु मुंहिंजे उम्मत जा ॾोही गुनहगार जेके मथां जहन्नम वाजिब थी चुको अहिड़ा 70,000 हिकु हिकु पाण सां गॾु बख़्शराए जन्नत में वठी हदीस पाक में त हिय आयो आ सरकार फरमायो त मुंहिंजे उम्मत मां अहिड़ा 70,000 उथंदा जेको हिकु हिकु बनु साद कबीले जे बकरन रिढुन ते जेतिरा वार हन उन्हनि जे बराबर गुनहगार बख़्शराए पाण सां गॾु जन्नत में वठी वेंदा ए आलम मुंहिंजे महबूब जे उम्मत जा उलमा सुलहा गौस कुतुब इन जे करे असां ॾस ॾींदा हूं त निस्बत सां जुड़ी पओ जिते तुंहिंजी दिलि ठरे कहिड़े बि सिलसिले में छो त दरबारूं दरगाहूं अल्लाह जा दोस्त सब फैज़ वारा हन दरियाह खाली न थींदो आ जिते भी तुझी दिल टिके उते अच छो त जिनी खे जिता मुझे प्रिय पाण बसायो तिनी खे दिता लिया पाइण आया ऐ मुझा बाजे सा जितो मेहरबानी थींदी असल मंजिल सभिन जी हिकड़ी आ अदा कसर हिक किरोड़े सद सिगड़खियूं जाडूं कयम में परख ताडूं साजन साम हूं हजरत गौस बहाल
पाक सरकार जी जिंदगी तो कुर्बान अल्लाह जा नेक बाधा उते अचे थक पटीदा पर मुंझायल अबोझ इंसान गरीब मिस्कीन मारूड़ा भी उते ईंदा एक दफो पचंदा त दुख ही लही वेंदा हिकड़ी औरत पोड़ी खातून अचे भिक में बीठी सई रोज ईंदी आज त मुंजी भी बुद्धो काने फरमायो अम्मा सा कई जी न बुधिया बुधाए छाती चवी ओ साईं ये अध का वधी को उम्र गुजरी वया औलाद कोने हाने त मुड़स बे हंद तो पैगाम मोकले हलाए निकाह कारे भी दसमा खातून ओ मुजा से मोजो भी सहारो कोने दुआ घुरो त करब थे मुखे औलाद मिले अदा हाजी साहब अब्दुल्ला से बुधायो त उते वनी अखियों बंद करे सिर्फ घुर कई अल्लाह से बचड़न जी दौलत सा नवाजो आ पक यकीनन ये भिटाई साहब जे खिदमत में एकड़ी औरत आई से औलादी कोने मेहरबानी कर फकीर हो मिट्टी ते दुआ घुरो एक मथे दिसी अम्मा दुआ घुरऊं था पुट जमंदी हिक पर सिंध जो बादशाह थी दुनिया दिठो जेको कल्होड़न जो दौर सिंध जे मथा गुजरियो आ उन कल्होड़ा खानदान मा एकड़ो शख्स सिंध जो हाकिम थियो जेको लतीफ सरकार जे दुआ सा हिन जमीन ते तशरीफ वठी आयो माई थी चे साईं मुल्तान में कारे वना मुझे हक में दुआ घुरो त औलाद थे पान फरमाए माई बी अज अग में तुजी था अल्लाह जे बाने दुआ जा हथ खया पर अखियों मुबारक बंद करे पो दुआ घुरन था आम पुछंदा हन साईं अल्लाह जा बाना जो दुआ घुरंदा हन त अखियों बंद छो कंदा हन इहा गाल भिटाई साहब वाज़िह कई फरमाए थो पटिया त अंधियूं इने करे न पटीनो हा ऊटियां तो छो के तो पटिया त अंधियूं क्यों पूरियूं पिरी पसंद वनी रोज रसन हबीबाने हुजरे के तो अखियों पटिया त भिट लोड़ा तोखे मोके दिसन पर जे बंद कंदो हा त मुशाहिदो महबूब जो माणे वठन रहमत वारे हबीब जी ज़ियारत करे वठन एक दफो न बल्कि अखियों मुझे महबूब के रोज दिसन थियूं दिसन त रोज अथियूं पर जे तो वसन ऐं वेहसन तब रोवन थियूं सिकन थियूं वसन ऐं वेहसन दिहाड़ी दिसन लाए दिसी दिसी आयूं तब तलाशूं कन ढापियो न ढापन पसन मजा पिरी जे ये तो ढाओ थे कोन थो पियो छाजे करे जे तो अज पिण अखड़ियुनि सजण पंहिंजा सारिया गलन ता ॻोढ़नि जूं बूंदूं बस न कन अदा संदी सिक पिरन लोग ॾिठे न लहे जे दर ते जेको एक दफो पहुचंदो उनखे बी केड़ी शे में लुत्फ मिले माई सोहणीअ को पुछो न त घड़ो कच्छ में करे दरिया हुन भर छा ॾिठो थी परीअ भर आए छा जे मुंह वांगुर तव्हां ॾिसो त मूंखां पुछो ई कोन छा ॾिठो थी जे थी ॾिसो जे हेकार तव्हां ॾिठो न हिकु दफ़ो रुगो ॾिसो छा थींदो जे थी ॾिसो जे हेकार सूरत साड़ जाम जी त सुख न सुमो कॾहिं वर पासो ॾेई पो मुखां अॻे भिड़ो सभु घड़ा खणी मुखां अॻ में दरिया ते पहुचंदो मुखां अॻ में परीअ भर वेंदो छो त अंधन अंधूकारो सजन लधो सोझरो प्यादा वञी पार पिया संभरिया की न सवार अदा मोहब्बत साण मेहार लायाई लतीफ जे अल्लाह जे बाने अखड़ियों मुबारक बंद करे अमान चुप करे भी आमीन चो त दुआ घुरो हथ खणी दुआ घुरी हेठ करे अम्मा पंजे नसीब के चो लोह महफूज के जिते तकदीरुन जो कलम लिखंदो वा उन कलम लिखण वारे हंध के ॾिठो से तुझे नसीब में औलाद आहे ई कान
आई डिठो त गौसल आलमीन जे दर ते इया वर्दी मिली बाकी केड़ो दरवाजे ते कम ठांदो ना उम्मीद थी मायूस थी आहिस्ता आहिस्ता जेको गुलाब जे गुल जिया चेहरो टड़े थो पियो लख उम्मीदूं खणी आई वे उम्मीदूं जे वक्त में ना उम्मीदी में तब्दील थियूं त मायूसी जा आसार दुख जा आसार परेशानी जा आसार वापस मोटे थी पई अल्लाह अल्लाह न्या दर का परे कोन पोदी त संदन जा खानदान संदन जे बाग जा गुल संदन जे दरबार जो खिदमतों हजरत शाह रुकने आलम रहमतुल्लाह अलैहि जी जात पाक अजा नंढड़ी उमरा पोटो वा संदन जो रुकी उन खातून जे अगियो बीठो अम्मा छोती रोई आई रोज दिहाड़ी वो दिहाड़ी तो के रोंदे न डिठो तम अब्बा तो जे अबे जे खिदमत में दुआ घुराय में पर साईं चयो त तुझे नसीब में औलादी कोने रोआ थी नसीब ते अल्लाह जो बानो तो फरमाया बापू वंज न इते बीहु तो जो कम उठायो था सुभान अल्लाह सुभान ये ठांदो पाण फरमाया बीह दे ये बीठी साईं दुआ न घुरी तकड़ में रुकी जिते जमायत बैठी ही जुतियों जे पासे का लाथियों वने सरकार छा कयो जेके जुतियों हुयो खबे पे सवा पैर वारो पासो सजे पासे दो वरी सजे पासे वारो पासो जेको खबे पासे दो यानी उपता सुबता जेके जुतिन जा हिस्सा ओए सरकार मटण लगो हजरत गौस बहाल हक सरकार ऋषि वरतो निहारे जे